अस्सलाम वालेकुम दोस्तों, तव्हांखे ॿुधाईंदा हलां त हींअर DC सांगड़ पहुची चुको आहे ऐं DC सां गॾु नवीद डेरो उहो पहुतो आहे। हीअं असां ॿुधाईंदा हलूं दोस्तनि खे ताज़ा तरीन अपडेट ॾींदा हलूं। हीअ धरणे हंधि पहुतासीं ऐं हीअ धरणे जे हंध ते अपडेट कयां तो ॿ मिनट ये धरने वाले हंध साहब की जगह नहीं आता DC साहब की जगह नहीं जगह दो DC साहब को जगह देना साहब को जगह देना भाई बाबा थोड़ी जगह दे हाँ सर थोड़ी जगह सर थोड़ी अच्छा थोड़ी जगह दो थोड़ी जगह तो बयान ॾिनो आहे उहो जेको आहे सो हुनजी कई आहे ॻाल्हि हुनजो बि पंहिंजो जेको बयान आहे त कराची हुयुसि हुनजे न उन ॾींहुं त हू इस्लामाबाद हो सॼो जेको बयान अथसि पाण ते FIR में जेके नाला आहिनि उहे ॿ टे ॿुधायो उहे अताउल्ला जुड़ेजो आहे ऐं ॿ टे ॿिया जुड़ेजनि जा नाला आहिनि ऐं कुझु जतोई आहिनि कुझु शहर आहिनि ईअं मुख़्तलिफ़ ज़ातूं आहिनि घणनि माण्हुनि ते FIR थी आहे 29 माण्हुनि ते FIR थी आहे नामिनेट माण्हू 29 आहिनि बाक़ी 9-10 माण्हू जेके आहिनि उहे नामालूम ATC कोर्ट में अताउल्ला जुड़े जो। अच्छा सर, आप अपना आपका तारुफ लोग सुन रहे हैं आपको। मैं अली सनोवाजी डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट हूँ सांगड़ का और MPA भी हूँ पाकिस्तान पीपल्स पार्टी का और MPA भी हूँ कपरोल का। सर गुज़िरियल ॾींहुं हिकिड़ो सोशल मीडिया ते बयान पियो हले जंहिंमें अलाउद्दीन करार पियो चए त नवीद डेरे जो करायो आहे शादिया मरी उन में केतिरी खुदा कर न अहिड़ी का ॻाल्हि कोन्हे ऐं उन ॻाल्हि जी हुन मज़म्मत कई आहे ऐं अहिड़ी हुन का चतुर मूं ॻाल्हि कोन कई आहे। वो शायदि हुन ॻाल्हि खे को थोरो तोड़े मरोड़े का पेश कई हुजनि ॻाल्हि बाक़ी अहिड़ी का बि ॻाल्हि साईं धरणो ख़तमु कराईंदो ॾाढो ख़तमु थी चुको आहे ऐं असीं मयतूं खणी हाणे वञूं पिया औरतूं जेके आहिनि उहे सुबुह इन धरणे खे ख़तमु करण लाइ मर्दनि जे धरणो ख़तमु पियो कयो औरतूं जेके उहे गॾनि असां सां औरतूं मुतमिन आहिनि ऐं जेके बि हिन जा वारिस आहिनि पंहिंजा उहे सभु मुतमिन आहिनि उहे असां गॾिजी पंहिंजो जेको आहे सो खणी पार्टी सां थी वञूं। हिकिड़ो सुवालु आहे त जेको हिननि खे थोर महिरबानी कयो छॾी सर इनखे कॾहिं जेको आहे असीं चाहियूं था त जेको आहे को अहिड़ा वाक़िया न थियणु खपनि ऐं असीं हमेशह कोशिशि कंदासीं चाहे वो भले अपोजिशन जी ॻाल्हि हुजे या पीपुल्स पार्टी जी ॻाल्हि हुजे। हीउ पुरअमन ज़िलो आहे ऐं हिन ज़िले में कॾहिं बि अहिड़ा वाक़िया न थियणु खपनि ऐं अलाह कंदो इंशाअल्लाह अहिड़ा वाक़िया कोन थींदा ऐं जेके बि हिन वारिस आहिनि हिन बॉडी जा और देख सकते हैं कि यहाँ पे अली हसन और जो और मदद करा रह जाओ मेहरबानी करे मदद करा रह जाओ बिल्कुल सिंध गवर्नमेंट उनकी मदद तो ये धरना खत्म थी चुको आहे। अलाउद्दीन ते FIR दाख़िल न थी ऐं ॿिया 29 नामिनेट थिया आहिनि धरणे जी मर्ज़ी सां FIR दाख़िल थी। FIR दाख़िल न थी अलाउद्दीन ते FIR दाख़िल न थी। ये असां तव्हांखे ॿुधाईंदा हलूं जो वही धरणो लॻो
उहो हींअर ई इंतिज़ामिया ऐं पीपल्स पार्टी हीअ असां ॿुधाईंदा हलूं त हीअ जेको सो धरणो ख़तमु थी चुको आहे नवीद डेरो अली हसन हिंगोर जो ऐं ॿिया इहे मौजूदु हुआ ऐं इहो तव्हांखे ॿुधाईंदो हलां FIR जेका थी 4 ॾींहं जेको धरणो हो ऐं इन ते जेका FIR में अताला जूणे जो नालो आयो आहे पर जेको 4 ॾींहं धरणो लॻल हो त इलाउद्दीन जूणे जे ते FIR थिए उहा दाख़िल न थी ऐं इंतिज़ामिया तव्हां ॿुधाए पियो त जेको उन्हनि फ़ैसिलो कयो उन फ़ैसिले तहत FIR दाख़िल न थी ATC जी FIR दाख़िल थी पर जेको सो उन्हनि ते FIR दाख़िल न थी FIR जेका दाख़िल थी ATC जी 29 नाला नामज़द थिया आहिनि उन में मेन नालो जेको अताला जूणे जो नालो आहे ऐं जेको इलाउद्दीन जो नालो हो उहो दाख़िल खत्म करण जो ऐलान किया हाणे ही तव्हां ॾिसी सघो था त ही एम्बुलेंस जेके आहिनि साईं असां ही जो धरणो लॻल हो त MNA जे ख़िलाफ़ FIR थिए उहा FIR दाख़िल न थी MNA ते न थी आहे MNA जे भाउ ते थी आहे अता मोहम्मद ते यानी उन समेत 29 माण्हुनि खे नॉमिनेट कयो अथनि 10 माण्हू नामालूम मालिकनि जी मर्ज़ी सां हिन तव्हां ॾिसी सघो था धरणो ख़तमु थी वियो आहे हिन वक़्तु एम्बुलेंसूं जेको आहे हितां रवानो थियूं थियनि दोस्तो धणियुनि जे वरसा जे उन्हनि खे राज़ी करे FIR दाख़िल थी ऐं हाणे जेके लाश हितां खयां पिया वञनि ऐं दोस्तनि खे ॾेखारींदो हलां चोटारी सांगड़ लॻ चोटारी थाणे जे हद में हिकु वाक़ियो पेश आयो जंहिंमें ही तव्हांखे असां ॾेखारींदा हलूं त जेको हाणे धणी जेको सो लाश खणी पंहिंजे घर ॾे रवाना थी चुका आहिनि थियनि पिया ऐं इहो ॿुधाईंदो हलां त हिते पीपल्स पार्टी अॻवान नवीद डेरो ऐं MP अली हसन हिंगोर जो उहे हिते आया DC सांगड़ आयो ऐं उन्हनि इहो ॿुधायो त असां FIR दाख़िल कई आहे धणी राज़ी थिया आहिनि ऐं इलाउद्दीन MNA ते जेको हिननि जो मुतालबो हो त FIR दाख़िल थिए उहा FIR दाख़िल न थी सभिनी खे असां ॿुधाईंदा हलूं त ही एम्बुलेंसूं हींअर रवानियूं पियूं थियनि मैयत वञे पई लाश खणी हाणे रवाना पिया थियनि FIR दाख़िल थी चुकी आहे ही आउं तव्हांखे ॿुधाईंदो हलां दोस्तो FIR दाख़िल थी अताला जूणे जे ते इलाउद्दीन जूणे जे MNA ते जेको ज़िद हो या जेका धणी उन्हनि जेका कयो उहो पंहिंजी जॻह ते कामयाबु रहिया ऐं आख़िरी तव्हांखे त ॿुधाईंदो हलां त उन में इलाउद्दीन जूणे जे खां अलावा ॿियनि ते FIR दाख़िल थी आहे 1 बजे जनाज़ा है 1 बजे जनाज़ा है हा 1 बजे जनाज़ा थींदो हाणे ही धरणो ख़तमु थी चुको आहे ऐं ॾिसंदड़नि खे ॿुधाईंदो हलां दोस्तो तव्हांखे ॿुधाईंदो हलां त ही जेको धरणो 4 ॾींहं 4 रातियूं मुसलसल हलंदो रहियो ऐं उन्हनि मुतालबो हो वारसनि जो त MNA ते जेसिताईं FIR दाख़िल न थींदी तेसिताईं असां धरणो कोन ख़तमु कंदासीं पर हींअर आउं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त MNA इलाउद्दीन जूणे जे ते FIR दाख़िल कोन थी ऐं वारसनि खे राज़ी करे हींअर हू धरणो ख़तमु कराए पंहिंजे घरनि ॾे जेके मुतासिर ख़ानदान रवानो थी चुको आहे हीअ असां तव्हांखे सांगड़ जा लाइव मनाज़र ॾेखारियो पिया त हींअर ई धरणो ख़तमु थी चुको आहे असां तव्हां ताईं आवाज़ु पहुचायो पिए त मज़लूमनि सां जेको नाजाइज़ी थी पए उहो हींअर ख़तमु थी चुकी आहे धरणो ख़तमु थी चुको आहे
महिरबानी दोस्तो, असां तव्हांजो जेको लम्हा ब लम्हा मुतासिर ख़ानदान सां असां गॾु बीठासीं ऐं तव्हां ॾिठो त असां जेका कोशिशि कई थी त उहो आवाज़ जेका बि हक़ीक़त तव्हां ते पहुचायूं उहा तव्हां ते पहुचाईसीं त धरणो ख़तमु थी चुको आहे ऐं MNA इलाउद्दीन जुनेजा ते FIR दाख़िल न थी ऐं बाक़ी धरणो ख़तमु थी वियो। उहो कीअं राज़ी कयूं वरसान खे ऐं असांजो हुरजमायत जे अॻवाननि सां ॻाल्हि ॿोल थी। उन्हनि जो चवणु आहे असांखे पीथे पागारे जो हुकुम हो, तव्हां मुतासिर ख़ानदान सां गॾु बीहो। हाणे मुतासिर ख़ानदान राज़ी आहिनि त असां ख़ुशि आहियूं। धणी जेकॾहिं राज़ी थी विया असां उन्हनि सां गॾु इन हद ताईं हुआसीं त उन्हनि सां इंसाफ़ थिए। जेकॾहिं धणी इन ॻाल्हि में मुतमिन आहिनि त असां उन ॻाल्हि ते को बि कोन कंदासीं। ऐं आउं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त पहिरीं बि इहो तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हुरजमायत जे मौजूद हाजी नाज़िर हुसैन वेठो आहे ऐं उहो पहिरीं बि हिननि चयो पिए त जेके असांजो इहो ई मक़सदु हो त धणी जेसि ताईं आहिनि राज़ी थियनि असां उन्हनि सां गॾु यकजहती तौर ते गॾु हुआसीं। हाजी साहिबु ही धणियुनि जो जेको राज़ी थिया उन्हनि जे मुतालबे ते FIR दाख़िल थी, तव्हां छा चवंदो हिन ते? से असलियत असांजे पहिरें ॾींहं खां वठी पीसी सरदार जिन जो हुकुम इहो हो त असां हिननि सां यकजहती तौर ते वेहूं, हिननि लाइ सहूलियत पैदा करियूं ऐं हिननि सां ताउन करियूं। आख़िरी टाइम ताईं असीं हुननि जे हर जाइ ते बीठा हुआसीं। पहिरीं हिननि सुबुह जो ऐलान कयो त असीं जनाज़ा पढ़ायूं था, वञूं था ऐं अॼु बि हुननि चयो त पुलिस पंहिंजी मदियत में FIR कढे थी। असांजो हिननि सां इहो हो त बाबा तव्हां छा था चाहियो? धणियुनि चयो त FIR असीं कढाईंदासीं। त अॼु धन पाण FIR कटराई आहे। DC साहिबु आयो, उन असांखे ॿुधायो आहे ऐं उन खां पोइ असां वारिसनि सां मिलिया आहियूं। हू चवनि था त असांजा वॾा जेके मोतबर हुआ उन्हनि FIR कटराई आहे। जंहिं बि शइ ते हू राज़ी आहिनि असीं उन्हनि सां ताउन में आहियूं ऐं सॼी हुरजमायत जेका आहे पीसे जे हुकुम ते पुरमन नमूने जेको आहे सो हिन सॼे एहतजाज में हुननि सां गॾु हुआसीं ऐं हुननि जी FIR जेका त थी आहे। जंहिं बि धुरियुनि ते हू राज़ी आहिनि, FIR ते राज़ी आहिनि, असीं हुननि जे ई जेको आहे सो सॼे शेड्यूल ते हुननि जे प्रोग्राम ते पुरमन नमूने जमायत जेको आहे सो 4 ॾींहं हिते मुसलसल रही आहे। हर क़िस्म जी जेका असां उहा ख़िदमत कई आहे जेतिरो असांखां थी सघियो आहे। ऐं हाणे जॾहिं धणी पाण जेके से उथी विया आहिनि, FIR कढी आहिनि, असां उन में आहियूं त असांखे जेको हुकुम हो मुर्शद जो असां उनजी पोइवारी पूरी कई आहे ऐं जमायत घणी पिण जेको आहे सो जुनेजा बिरादरी उनखे पाण हुननि जेको आहे सो इलाही दफ़ा इहो चयो त तव्हांखे शायदि फंक्शनल लीग ॿिए जो सपोर्ट आहे। हुननि बरबला इज़हार कयो त न असां सां हिननि जो ताउन आहे। पीसा पागारे जो, हुरजमायत जो, शहरियुनि जो हुननि असां सां ताउन कयो आहे। असीं पंहिंजी मर्ज़ी सां वेठा आहियूं। FIR असीं मर्ज़ी सां कटराई आहे ऐं असीं पंहिंजी मर्ज़ी सां वेंदासीं। ऐं शहीद जी माउ जेका आहे उहा भेग पागारे जा नारा हणंदी वई आहे। असां सभु जेके से जमायत जा माण्हू पुरमन नमूने हींअर मुंतशिर थियो पिया ऐं जेका हाणे इन्हनि जो इहो मैसेज हो त हुरजमायत हाणे पंहिंजे घरनि ॾे रवानी थिए ऐं जेको उन्हनि जो असां धणियुनि जे राज़पे सां जेका हुई त FIR थी वई आहे। हाणे हुरजमायत पंहिंजे घरनि ॾे रवानी थी चुकी आहे। तव्हांखे ॿुधाए छॾियां त हाणे धरणो बिल्कुलु ख़तमु थी चुको आहे ऐं धरणो बिल्कुलु ख़तमु थी चुको आहे। माण्हू हाणे पंहिंजे घरनि ॾे रवाना थी विया। जेके हुरजमायत जा माण्हू उन्हनि जी सपोर्ट में हुआ, उन्हनि जी मदद जे लाइ वेठल हुआ, उहे बि ख़ैर ख़ैरियत सां सभु को पंहिंजे घर रवानो थी चुको आहे। अमुन सां प्यार सां जेकॾहिं हिकिड़ो थी वियो पोइ वधीक धणियुनि जी हुई। धणी जेकॾहिं राज़ी थी विया त पोइ ॿी ॻाल्हि ख़तमु थी वई। हाणे धरणो ख़तमु थियो, लाश खणी पंहिंजे घरनि में रवाना थी चुका आहिनि ऐं आउं तव्हां दोस्तनि खे ॿुधाईंदो हलां असां पंहिंजे हिसाब सां जेका बि मज़लूम जो आवाज़ हो असां तव्हां ताईं पहुचायो। त हाणे दोस्तो असांखे इजाज़त ॾिजो। अल्लाह पाक हर कंहिं सां ख़ैर ख़ैरियत सां हुजो। अल्लाह तव्हांखे आबाद रखे। ऐं जेके मुंहिंजा दोस्त मूंसां गॾु रहिया उन्हनि खे ॿुधाईंदो हलां वरी बि त FIR दाख़िल थी वई, पर जेको इन्हनि जो मुतालबो हो त MNA इलाउद्दीन जुनेजा सां FIR थिए उहा हींअर कोन थी ऐं बाक़ी 29 नाला नामज़द थिया आहिनि, उन्हनि ते ATC जा कलम लॻा आहिनि ऐं हींअर परमुन तरीक़े सां इहे धरणो ख़तमु थी चुको आहे। महिरबानी। वडेरा जीत गया, गरीब हार गया। बिल्कुलु सही। उहो वधीक हाणे जेकॾहिं धणी मुतमिन थी विया असां वधीक इन ते का बि अहिड़ी ॻाल्हि न कंदासीं। त धणी राज़ी थी विया असां इहो ई चवंदासीं त जेको धरणो परमुन तरीक़े सां ख़तमु थी वियो। महिरबानी।